जलाल चांडी जो एक बेहतरीन महफ़िल तव्हांजे लाइ खणी आया आहियूं जेको PTV ते नशर थियो। दोस्तों ये महफ़िल तक़रीबन 3 महफ़िल आहिनि जेके PTV ते नशर थिया। तमाम घणा उन टाइम में तो मक़बूल थिया, लेकिन हिन वक्त भी जेको आहे सो सोशल मीडिया ते तमाम घणो वायरल आहिनि। इन महफ़िलनि जो कलाम कहिड़ो जलाल चांडियो गायो हुयो इन में जेको जलाल चांडे जेको कलाम चयो हुयो उहो इहो कलाम आहे त कहिड़ो ॾोह कयो दोस्तों जो तव्हां जेको आहे सो तड़पायो पिया। दोस्तों अहिड़े क़िस्म जो कलाम आहे। इन जो जेको शाइर आहे उहो ज़फ़र साहब आहे इहो कलाम तमामु हिन महफ़िल जो जेको आहे सो बहितरीन कलाम आहे। जलाल चांडे जे ज़बानी तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। जलाल चांडे जा हज़ारे महफ़िल थिया सिंध में हज़ारे जेको आहे सो केस्टूं रिलीज़ थियूं, लेकिन कुझु अहिड़ा महफ़िल आहिनि जेके अवाम खे तमामु घणा पसंदि आया सिंधी अवाम उन्हनि खे तमामु घणो जेको आहे सो ॿुधणु पसंदि कयो। इहे महफ़िल उन टाइम में त तमामु घणा वायरल थिया। इहे उन टाइम जा जेको आहे सो महफ़िल आहिनि। इहे 1994 ऐं 95 जी महफ़िल आहे जेका PTV ते नशर थी। जंहिं टाइम में नशर थी उन टाइम में टीवियुनि जो दौर हूंदो हुयो, ब्लैक एंड वाइट टीवी। हूंदियूं हुयूं उन टाइम में जेको आहे सो उन टीवीअ ते डिश एंटीना लॻल हूंदो हुयो सिर्फ़ु PTV जेको आहे सो हलंदो हुयो टीवीअ में। पोइ माण्हू जंहिं टाइम में इन महफ़िल जी जेका कुझु ॾींहं अॻु में अनाउंसमेंट थी कुझु ॾींहं अॻु में माण्हुनि खे ॿुधायो वियो त बाबा फ़लाणी तारीख़ ते जलाल चांडे जो इहो महफ़िल नशर थींदो। पोइ माण्हू उन ॾींहं ते पंहिंजा कमकार छॾे करे टीवीअ ते अची वेही रहिया। कंहिंखे होटल जो पासो किननि वरितो, किननि वटि घर में हुई त घर जो पासो अची वरितऊं। पोइ जॾहिं महफ़िल उहा शुरू थी जलाल चांडे जी त खोड़ सारनि माण्हुनि लाइव ॾिठो उहा महफ़िल, लेकिन पोइ वरी जेको आहे सो इहे सोशल मीडिया जो दौरु आयो त पोइ इन्हनि क्लिपनि खे जेको आहे सो डाउनलोड करे उतां वठी करे पोइ सोशल मीडिया ते अपलोड कया विया। दोस्तों छाजे करे जो इहे महफ़िल अॻु में CD जेको आहे सो VCRनि जे सूरत में मौजूदु हुया। पोइ इन्हनि जेको आहे सो VCRनि मां कढी करे सोशल मीडिया ते इन्हनि महफ़िलनि खे जेको आहे सो आणे करे वायरल कयो वियो। इहे महफ़िलूं तमामु बहितरीन हुयूं। उन टाइम में त जलाल चांडे जूं इहे महफ़िलूं तमामु घणियूं वायरल थियूं, लेकिन हिन वक्त बि अगरि सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदो त इहे महफ़िलूं तमामु घणियूं वायरल आहिनि। इन कलाम खे मुख़्तलिफ़ तक़रीबन 3 मिंटनि जो वीडियो आहे, मुख़्तलिफ़ पार्ट में तव्हां सां शेयर कंदासीं। कलाम तव्हांखे सुठो लॻे रायो पंहिंजो लाज़मी ॾिजो। जे अगरि जलाल चांडे जो को बि कलाम तव्हांखे पसंदि आहे त कमेंट सेक्शन में पंहिंजो रायो लाज़मी ॾिजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।